जी नाज़िर ख़बर ईंदा हलूं त हमज़ा शहबाज़ हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। सुप्रीम कोर्ट जी हिदायतुनि ते डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी जी सदारती हेठि पंजाब असेंबली जो इजलास थियो। इजलास में नए वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटिंग कराई वई। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। चौधरी परवेज़ इलाही जे रोकण बावजूद काफ लीग जे 10 मेंबरनि बि वोट कास्ट कयो। तहरीक इंसाफ़ जे वॾे वज़ीर लाइ उम्मीदवार परवेज़ इलाही जे हक़ में 186 वोट पिया, जॾहिं त हमज़ा जे हक़ में 179 वोट पिया। डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी पार्टी सरबराह जी हैसियत में चौधरी शुजात जो ख़त पढ़ंदे काफ लीग जे 10 वोटनि खे रद्द कयो। काफ लीग जा वोट रद्द थियण बाद हमज़ा शहबाज़ खे 3 वोटनि जी सरसी हासिल थी वई। डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी पंजाब असेंबली जो इजलास मुलतवी करे छॾियो। आसिफ अली ज़रदारी जी कोशिश रंग लाथो। हमज़ा शहबाज़ पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो। जी नाज़रीन, चौधरी परवेज़ इलाही जे रोकण बावजूद काफ लीग जे 10 मेंबरनि बि वोट कास्ट कयो। डिप्टी स्पीकर चौधरी शुजात जो ख़त पढ़ंदे काफ लीग जा 10 वोट रद्द कया। काफ लीग जा वोट रद्द थियण बाद काफ लीग जा वोट हमज़ा शहबाज़ खे 3 वोटनि ते सरसी हासिल थी वई। आसिफ अली ज़रदारी जी कोशिशुनि रंग लाथो। हमज़ा शहबाज़ पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो। हमज़ा शहबाज़ हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। काफ लीग जा 10 वोट रद्द थियण बाद हमज़ा शहबाज़ खे 3 वोटनि जी सरसी हासिल। आसिफ अली ज़रदारी जी कोशिशुनि रंग लाथो। हमज़ा शहबाज़ पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो। सुप्रीम कोर्ट जी हिदायतुनि ते डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी जी सदारत हेठि पंजाब असेंबली जो इजलास थियो। इजलास में नए वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटिंग कराई वई। अव्हांखे आगाह कयूं पिया। काफ लीग जा 10 वोट रद्द थियण बाद हमज़ा शहबाज़ खे 3 वोटनि जी सरसी हासिल थी वई। आख़िरकार आसिफ अली ज़रदारी जी कोशिशुनि रंग लाथो। हमज़ा शहबाज़ पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो। चौधरी परवेज़ इलाही जे रोकण बावजूद काफ लीग जे 10 मेंबरनि बि वोट कास्ट कयो। तहरीक इंसाफ़ जे वॾे वज़ीर लाइ उम्मीदवार परवेज़ इलाही जे हक़ में 186 वोट पिया, जॾहिं त हमज़ा जे हक़ में 179 वोट पिया। डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी पार्टी सरबराह जी हैसियत में चौधरी शुजात जो ख़त पढ़ी काफ लीग जे 10 वोटनि खे रद्द कयो। जी नाज़रीन, हमज़ा शहबाज़ हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो। आसिफ अली ज़रदार जी कोशिश रंग लाथो। इन हवाले सां इस्लामाबाद खां धरती टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण लाइन ते मौजूद आहे। जी नज़ीर, आगाह कजो तफ़सील आहिनि अव्हां वटि। जी बिल्कुल, पंजाब जे वॾी वज़ारत जी जेकी गुज़िरियल ॾींहुं चूंड थी उन में जेको आहे सो हमज़ा शहबाज़ वॾी वज़ारत जे चूंड में कामयाब थियण खां पोइ अॼु बाज़ाब्ता तौर ते हलफ़ बरदारी तक़रीब थी, जेकी तक़रीब पंजाब जे गवर्नर हाउस में थी, जिते जेको आहे सो पंजाब जे गवर्नर बलीगुर रहमान ऐं हमज़ा शहबाज़ खे पंजाब जे वॾी वज़ारत जे तौर ते हलफ़ खणायो। हलफ़ बरदारी तक़रीब में जेके हुकूमत जा इतिहादी पार्टियूं आहिनि, जंहिंमें पीपुल्स पार्टी ऐं ॿिए जेके इतिहादी शामिल पार्टियूं आहिनि, उन्हनि जा अॻुवान ऐं जेके MPs आहिनि उहे भरपूर तरीक़े सां पंजाब जे गवर्नर हाउस में शरीक थिया। ऐं हमज़ा शहबाज़ शरीफ़ जेके गुज़िरियल ॾींहुं 176 वोट खणी ऐं 10 वोट जेके काफ लीग जा रद्द थिया हुआ, जॾहिं त संदसि मुक़ाबले में जेको परवेज़ इलाही जेको PTI जो उम्मीदवार हो उन 186 वोट खया हा। पर डिप्टी स्पीकर तरफ़ां चौधरी शुजात हुसैन जेको काफ लीग जो सरबराह आहे उन हिकु ख़त लिखी जेको आहे सो डिप्टी स्पीकर खे ख़त लिखियो त जेको आहे जेके काफ लीग जा 10 वोट आहिनि उन्हनि जो वोट जेको आहे सो कास्ट न कयो वञे, जंहिंखां पोइ उन जा वोट रद्द करण खां पोइ परवेज़ इलाही खे जेको आहे सो हे वोट जेके कास्ट थिया हुआ उहे 176 थिया ऐं हमज़ा शहबाज़ खे 179 वोट पवण खां पोइ जेको आहे हमज़ा शहबाज़ खे वॾी वज़ारत जे तौर ते जेको आहे सो तस्लीम कयो वियो ऐं कामयाब थियो। जंहिंखां पोइ अॼु सुबुह जेको आहे सो पंजाब जे वॾी वज़ारत जे हलफ़ बरदारी तक़रीब पंजाब जे गवर्नर हाउस में थी, जिते हमज़ा शहबाज़ खे पंजाब जे वॾी वज़ारत जे तौर ते पंजाब जे गवर्नर बलीगुर रहमान जेको आहे सो हलफ़ खणायो। हलफ़ बरदारी तक़रीब में हुकूमत सां लाॻापियल जेके इतिहादी पार्टियूं ऐं MPs जेके हुआ उहे भरपूर नमूने सां शरीक थिया। ऐं उन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको आहे सो जॾहिं पंजाब जी हलफ़ बरदारी वॾी वज़ारत जे हमज़ा शहबाज़ हलफ़ बरदारी तक़रीब हली रही त उन दौरान जेको आहे सो नारेबाज़ी शुरू थी वई ऐं सभिनी
सभिनी ऐवान जे पंजाब जे गवर्नर हाल में जेको आहे सो इहो ई नारो लॻी रहियो हो त एक ज़रदारी सब पे भारी ऐं पीपुल्स पार्टी ज़िंदा आहे ऐं जेको आहे सो पीपुल्स पार्टी जे हक़ में जीअं भुट्टो जे हक़ में नारा लॻी रहिया हुआ। इन सां गॾोगॾु मुस्लिम लीग नून जो जेको वज़ीर कानून आहे मलिक अहमद उन बि जेको आहे सो एक ज़रदारी सब पे भारी जा नारा जेको आहे सो पंजाब जे गवर्नर हाउस में आया ऐं हिन वक़्तु जेको आहे सो पंजाब जी हलफ़ बरदारी जेकी तकरीबी उहा मुकमिल थी चुकी आहे। हमज़ा शहबाज़ हिकु दफ़ो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर नामज़द थी चुको आहे, हिन हलफ़ खणी वरितो आहे। हमज़ा शहबाज़ जेको पंजाब जो वॾो वज़ीर जे हलफ़ खणण खां पोइ उन फ़ैसिलो कयो आहे त अॼु जेको आहे सो सूबाई काबीना जेकी पंजाब जी आहे उन जी बि जेको आहे सो जोड़ जक करे उनखे बि जेको आहे सो हलफ़ खणायो वञे। इन सिलसिले में पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ हलफ़ खणण खां पोइ वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सां फ़ोन ते राब्तो कयो ऐं उनखे इहा ई वाज़ह तौर ते इहा जेको आहे सो मशावरत कई त अॼु जेको आहे सो मां हलफ़ पंजाब जे वॾे वज़ारत तौर ते खणी वरितो आहे ऐं मां चाहियां थो त सूबाई काबीना जी बि जोड़ जक अॼु ई कई वञे। इन सिलसिले में वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ हुकूमती पार्टी ऐं हुकूमती इतिहादी पार्टियुनि जो अहम इजलास तलब करे वरितो आहे जंहिंमें मशावरत करण खां पोइ इहो फ़ैसिलो कयो वेंदो त सूबाई काबीना जी जेकी जोड़ जक आहे उहा अॼु कंप्लीट करे उनखे बि जेको आहे सो हलफ़ खणायो वञे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।